जंहिंखे आउं गुज़ारिश कंदुसि तव्हांजे साम्हूं अचे मुखातिब थिए। असांजो सेवा जो अॻुवाण, मुलाज़मनि जो अॻुवाण लतीफ़ साईं जो तमामु वॾो पारखू, हिकिड़ो बहितरीनु सोशलिस्ट, सिंध परस्त, क़ौम परस्त, ॿोली परस्त। आउं गुज़ारिश कंदुसि असांजे प्री प्यारे दोस्त मोहतरम साईं गुलाम रसूल चांडिया साहिब जिन खे त उहो हिन लम्हे मुखातिब। ककर मंझि कपार झुड़ नेणो न हितां पिया अचनि पोयां। ककर मंझि कपार झुड़ नेणो न लहे, जहिड़ा मुंहिंजा सुप्रीम तहिड़ा मेघ मल्हार। खण अखियूं खिल यार त वञनि सूर संधा कयो। हंजन सिंह कार जे गुण करे निहारिए, हंजन सिंह कार जे गुण करे निहारिए त बगन सिंह बिहार बेल न बधी कदम। असांजो महबूब साईं रोशन ब्रह्माणी, असांजो अॻुवाण, फेडरेशन जो चेयरमैन, सेवा जो सदर, समाज सुधारक, शाइरी सां इश्क कंदड़ साईं मोहम्मद अली गांगुरो, असांजो जनरल सेक्रेटरी साईं ज़ुल्फ़कार, इरफान बुरफ़त, सभई कंहिंजा कंहिंजा नाला खणा। मूं में आहीं तूं वारी ॻाल्हि आहे, सभई हिकिड़ा जो जहान आहे। मेवल साईं वेठो आहे। हिकिड़ी जेका ख़ासि ॻाल्हि आहे या का अजाई तारीफ़ कोन्हे, उनखे तव्हां सभई ताईद कंदो त भिटाई जो हिकिड़ो बैत आहे, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, किनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। मोहम्मद अली कंदो ईअं आहे त मोहबती माण्हू ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि जो हिकिड़ो ॻोठ ठाहींदो आहे ऐं पोइ उते ख़ुशियुनि जो बादशाह अची लहंदो आहे। जीअं अॼु असां वटि ख़ुशियुनि जो बादशाह अची लथो आहे, जो असीं सालगिरह वेठा था मल्हायूं, अजरकूं साईं रोशन खे था पारायूं। सो इहा हिन जी ख़ासियत रुॻो सेवा जे सदर जे हिसाब सां कोन्हे का, न ई फेडरेशन जे चेयरमैन जे हिसाब सां आहे, पर हिन जी इहा पुराणी ख़ासियत आहे त हीउ मोहबती माण्हुनि खे मेड़ींदो रहंदो आहे। ऐं मूंखे सलाम थो पेश कयां, उनखे जस थो कयां। मुंहिंजो महबूबो, फितरत जो इहो उसूल आहे त फितरत केतिरियूं ख़ूबसूरत शयूं बि पैदा कंदी आहे त असांजे इंसाननि जे हिसाब सां बदसूरत शयूं बि पैदा कंदी आहे। हालांकि हूंदी सॼी ख़ूबसूरती आहे, पर जेके असां सां मैच न कंदियूं आहिनि। मिसाल तौरु अचानक समुंड जो तूफ़ान अचे त उहो असांखे समुंड न वणंदो। जबल मां को लाओ निकिरी पवे त असांखे जबल न वणंदो, पर उन ते जेकॾहिं बारिश पवे जबल ते त जबल असांखे ख़ूबसूरत लॻंदो। तंहिं करे इन तनाज़ुर में फितरत केतिरियूं हसीन शयूं पैदा कयूं आहिनि ऐं केतिरियूं बदसूरत बि शयूं पैदा कयूं आहिनि। ऐं इंसानी समाज अंदरि फितरत ॼाम जसोतण खे बि पैदा कयो आहे, त लाखी फुलाणी खे बि पैदा कयो आहे, त जखरे जहिड़े जवान खे बि पैदा कयो आहे। उते ज़ालिम खे बि पैदा कयो आहे, जाबिर खे बि पैदा कयो आहे फितरत। हाणे इहो समूरो जेको जहान आहे, इहो समूरो जहान दरअसल सूंहं, प्यार, अमुन ऐं मोहबत खे ज़ाहिर करण जे लाइ फितरत इहो सॼो कमाल कयो आहे ऐं कुदरत इहो सॼो कमाल कयो आहे। छाकाणि त जेकॾहिं राति न हुजे त असांखे ॾींहं जो इदराक थींदो कीअं, ऐं जेकॾहिं ॾींहुं न हुजे त राति जो असांखे इदराक न थींदो। तंहिं करे इहो जेको बिज़ाहिर तज़ादनि वारी दुनिया आहे, उहा फितरत पैदाई इन जे करे कई आहे त जीअं असीं सूंहं जो इदराक करे सघूं। ऐं सूंहं जो इदराक इंसाननि में कीअं कबो, जेको मूं बैत पढ़ियो त ॿियो हिकिड़ो लतीफ़ साहिब जो बैत आहे, वेठे जिनी वटि ॾुखंदो जे ॾूर छई। जिन माण्हुनि वटि वेहण सां तुंहिंजो ॾुख ख़तमु थो थिए। वेठे जिनी वटि ॾुखंदो जे ॾूर थियई, तन तनी सी कटो ॾाॾे पखड़ा, वञी हुन जे पासे में घर ठाहे। वेठे जिनी वटि ॾुखंदो जे ॾाढो थिए। वरी हुनजो ॿियो जेको भा बैत आहे, वेठे जिनी वटि ॾुखंदो जे ॾाढो थिए, सो मागी मट तोड़े हासिलो हुई हज़ार जो। भले तोखे हज़ारे रुपया मिलनि, छा बि फ़ाइदा मिलनि, पर उहो माग मटे वञ। जिते प्यार मिले उते पखड़ो ठाहे वञी वेह। सो रोशन ब्रह्माणी उहो माण्हू आहे जंहिंजे पासे में पखड़ा ठाहे ऐं उते वञी ज़िंदगी गुज़ारण ते दिलि चवंदी आहे। ऐं इहा दिलि छो चवंदी आहे, पैसा कोन ॾींदो आहे, को असांखे अजाई असांजी कोन कंदो आहे, तारीफ़ूं कोन कंदो आहे, माण्हुनि सां प्यारु कंदो आहे। जिथे रहे थो उतां जे समाजी मसइलनि खे हल करण वारी जिदोजहद सां प्यारु कंदो आहे। ऐं आउं खेसि ज़माननि खां सुञाणा, रूबरू मुलाक़ातूं त खणी असांजूं देरि सां थियूं हुजनि, पर जेको हिन जो सियासी ऐं समाजी किरदारु आहे,
लतीफ़ जे हिन बैत जो सची बची लतीफ़ चयो जा भूए पेरे मुंह सा भूए मथे सजण हिन ईअं ज़िंदगी गुज़ारी आहे। हीअ जेका भूए जेका मुंहिंजे पेरनि जे हेठां आहे सा मुंहिंजे सजणनि जे मथां आहे। जा भूए पेरे मुंह सा भूए मथे सजणे लिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं। चङा भला विया हलिया वॾा वॾा माण्हू वॾा वॾा ईदी जहिड़ा माण्हू भलिया विया ॿियनि जा कंहिंजा नाला खणा। साईं GM सैद हलियो वियो ज़ुल्फ़कार अली भुट्टो हलियो वियो मोहतरमा हली वई गांधी हलियो वियो वॾा वॾा सुकरात हलियो वियो कार्ल मार्क्स हलियो वियो सभु हलिया विया। ढिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासीं। ॾींहुं हाणे आख़िरी सिट कम जी आहे ॾींहुं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए हिन ईअं ज़िंदगी खे गुज़ारियो आहे त ज़िंदगी ॿ ॾींहं आहे उनखे ईअं गुज़ारिणो पढ़ाइणो बि आहे समाजी कमनि में वञिणो आहे बुख हड़ताल में शरीक थियणो आहे जुलूस में शरीक थियणो आहे। जुलूस असांजे माण्हुनि जी चङाई ख़ातिर आहे माण्हुनि जी ज़िंदगियुनि में तब्दीली आणण ख़ातिर आहे उन में शरीक थियणो आहे ऐं भिटाई जे हिन बैत वांगुरु किरदारु अदा करिणो आहे। अॻियां थी पवंदो आहे ईअं कंदो अॻियां थी पवंदो आहे हणणु हकलणु ॿेली सारणु मांझा इहो मर हुनखे फ़ोन कंदो हुनखे फ़ोन कंदो मैसेजनि जी वधि हाणे घटि करे पर अॻु में त रोज़ाना मैसेज हूंदा ई हूंदा हुआ त हणणु हकलणु ॿेली सारणु मांझा इहो मरक विझनि तान फ़र्क़ु रुकवंदी आहे रांदि में परवाह ई कान हूंदी अथसि त नौकिरी वारो या सरकारी नौकिरी त अलाए को शौक़ास ईंदो अलाए छा वेठो थो जुलूस कढां पर इश्क में अलूट आशिक ज़हर प्याक वे ॾिसी वेसन आशिक ज़हर प्याक वे ॾिसी वेसन घणो करे कातिल जा हमेशह हिराक लगन लऊं लतीफ़ चए फना कया फिराक तोड़े चिकन चाक तब नसरन आमस चयो वेठो आहे त वाह असांखे ॿिए पासे बि वञिणो आहे ऐं इहो भरी ॿेड़ी में वाणियूं ॻरो वारी ॻाल्हि सदाई मूंसां थींदी आहे त वाह हेॾो टिको थो ॻाल्हायूं सो साईं रोशन ब्रह्माणी ऐं असांजो महबूब अचिणो असांजी ख़्वाहिश आहे मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त सभ खां पहिरियां पंहिंजे तइलीम में एॾो भड़ थी निकिरे जॾहिं इंटर पास करे जॾहिं यूनिवर्सिटी जे पहिरें ॿिए साल में पहुचे त कैम्ब्रिज यूनिवर्सिटी खां हिन जे लाइ स्कॉलरशिप अचे ऐं ॿाहिरि वञे उते पढ़े ऐं असीं चऊं त साईं कोहिस्तान जे बच्चो ॿाहिरां पढ़ी आयो आहे इहो असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि हूंदी सो साईं रोशन ते घणो ॻाल्हाए सघिजे थो। साईं रोशन जीअं मूं अर्ज़ु कयो त लतीफ़ जो जाम जसो तणा ऐं लतीफ़ जो जाम तमाची आहे लतीफ़ जो जखरो जस खरो ॿिया आनेरा जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया मिटी तंहिं माॻा असुल हुई एतिरी सो खेसि जनम ॾींहं जी मुबारकूं हुजनि उमिरि त अलाए केतिरी त सची कोन ॿुधाईंदो आहे छाकाणि त हू जिदोजहद करणु चाहे न त असीं पोड़ो सरींदासीं त हाणे तूं पोड़ो थी वियो आहीं हाणे तुंहिंजी 60 वारी उमिरि आहे हाणे तूं कहिड़ो कमु असांजे हमेशह मूंखे 35 साल पंहिंजी उमिरि ॿुधाईंदो आहे इहा गुज़िरियल 15 सालनि खां ॿुधाईंदो थो अचे सो जो अला करे अलाह जुंग अची वेंदासीं।